इतलात एंड ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां दाऊद फैमिली सां अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। शर्जील मेमण जो आबदोज़ हादसे में शहज़ादा दाऊद ऐं सलमान दाऊद समेत ॿियनि जी फ़ौतगियुनि ते दुख जो इज़हार कयो आहे। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त अलमनाक हादसे ते दाऊद फैमिली जे दुख में बराबर जा शरीक आहियूं। अल्लाह ताला शहज़ादा दाऊद ऐं सलमान दाऊद जे पोयरनि खे सब्र अता फ़रमाए। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी गाज़ी झंडीर, वधीक छा चवणु आहे इन हवाले सां शर्जील इनाम मेमण जो? जी बिल्कुल, आबदोज़ हादसे में पाकिस्तानी शहरिन शहजाद दाऊद ऐं हुनजे पुट सलमान दाऊद जी वफ़ात वारे वाक़े ते सिंध इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जे तरफ़ां दुख गहरे सदमे जो इज़हार कयो वियो आहे। शर्जील इनाम मेमण पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त आबदोज़ जे अलमनाक हादसे में दाऊद फैमिली जे दुख में बराबर जा शरीक आहियूं। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त अल्लाह साईं शहजाद दाऊद ऐं सलमान दाऊद जे पोयरनि खे सब्र अता करे ऐं मरहूमनि जी मग़फ़रत कई वञे। हीउ अॼु शर्जील इनाम मेमण जे तरफ़ां जेको जारी कयल बयानु आहे इहो अमेरिका में आबदोज़ हादसे में ॿिनि पाकिस्तानी शहरनि समेत 5 माण्हुनि जे फौत थियण वारे हादसे खां पोइ जेके सलमान दाऊद ऐं हुनजो पुटु शहजाद दाऊद पाकिस्तान जा तमामु वॾा नाले वारा बिज़नेसमैन हुआ, उन्हनि सां दुख जो इज़हार कयो वियो आहे शर्जील इनाम मेमण जे तरफ़ां उन्हनि जे कुटुंब सां। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ।